अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वाहड़ भरियूं न पाए तो पिण लेखो ॾियणो, सदा सावण ॾींहड़ा हीअं न हूंदाए, विहाणे वेंदाए ओभर उतां लही। भलारे बिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। 1 जुलाई 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असां अवां लाइ पेश कंदा आहियूं उन्हनि ख़ूबसूरत किताबनि मां चूंड वर्क जिन में तारीख़ जा सुफ़ा समायल हूंदा आहिनि, जिन में दलेरी जा दास्तान बि हूंदा आहिनि, त वरी उन्हनि में मज़ाहिमत बि हूंदी आहे ऐं मिटी सां मुहबत जा अहिड़ा लाज़वाल दास्तान हूंदा आहिनि जिन खे सदियूं गुज़रण बावजूदि माण्हू अॼु ताईं विसारे नाहे सघियो। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ उन नावल जा वर्क शामिल कंदासूं जेको सिंधी अदब में पंहिंजी इनफ़रादी हैसियत रखे थो, जंहिंमें तुरखाननि जो दौर बि आहे, तुरखान जा ज़ुल्म बि आहिनि ऐं सिंधियुनि जी मज़ाहिमत बि आहे ऐं मिटी सां मुहबत जो किस्सो बि आहे। जी हा, सिराजुल हक़ मेमण जो नावल जंहिंजो नालो आहे पड़ाॾो सोई सॾ। नावल पड़ाॾो सोई सॾ असीं अवां जी ख़िदमत में किस्तवार शामिल करे रहिया आहियूं। अॼु पिणु असीं अवां जी ख़िदमत में नावल जी 10हीं किस्त शामिल कंदासूं। जी हा, वर्क वरायूं था किताब पड़ाॾो सोई सॾ जा। फ़सील चङी मोचारी ऊची ऐं रसे खां सवाइ उन ते चढ़णु मुमकिन न हो। लाचार हू वरी बिना कंहिं आवाज़ जे ॿेड़ियुनि वटि पहुतो ऐं हिकिड़ी ॿेड़ी जे पुठियां कंध मथे खयाईं। उन ॿेड़ी में हिकिड़े तुरखान जो मथियों धड़ हुनखे नज़र अची रहियो हो। संगार सोचियो त जे ज़ोरीअ ॿेड़ी ते चढ़ी सड़ मां नोड़ी हथ कबी त ॿियनि ॿेड़ियुनि ऐं फ़सीलनि वारा पहरेदार होशियार थी वेंदा ऐं पोइ हवेली में दाख़िल थियणु नामुमकिन थी पवंदो। उहो सोचे हू ॿेड़ी खे फिरे आयो। उहा ॿेड़ी ॿी हिकु वॾी ॿेड़ी सां बिना सनी रसे सां ॿधल हुई। बिना कंहिं आवाज़ जे हुन कटारी सां रसीअ कपे छॾी ऐं नंढीअ ॿेड़ी खे हल्को लुड़ु ॾिनाई। ॿेड़ी लहवारे ते हरे हरे थी लुहणु लॻी। हू बि ॿेड़ी जे कढ लॻो आयो। जॾहिं ॿेड़ी चङी मोचारे अॻिते निकिरी वहकरे जी तेज़ी ते तिखी थियणु लॻी, तॾहिं तुरखान खे होश आयो ऐं हूअ उथी बीठो ऐं पाण खे ॿियनि ॿेड़ियुनि खां एतिरो परे लहवारी ते लुढ़ंदो ॾिठाई। तॾहिं हुन पंहिंजे हमराहनि खे सॾु करणु शुरू कया, पर तेसीं ॿेड़ी एतिरो परे निकिरी चुकी हुई जो हुनजे सॾ ते कंहिं बि ध्यानु न ॾिनो। तुरखान सॾनि खे बेकार सम्झी वंझ खणी ॿेड़ी खे मोड़ण जी कोशिशि करणु लॻो। वंझ ते पवंदे ई संघार झटि ॾेई खणी मंझ सां हथु विधो ऐं छिक जो ॾिनाई त तुरखान वंझ सूधो अची मथां से किरियो। हुन पाण बचाईंदे तुरखान खे ॻिची खां झले खेसि हेठि थेलो ॾिनो। घड़ी खां पोइ तुरखान बदिरां रुॻो पाणी जी बुड़बुड़ ॿुधण में आई ऐं हुन तुरखान खे छॾे ॾिनो। ॿेड़ी तेसीं अॻियां वधी वई। उहा तेज़ी सां ॿेड़ी ॾांहुं वधियो। ॿेड़ी में हुनखे चङी डिघी नोड़ी हथ अची वई ऐं हू ॿेड़ी खे ईअं ई छॾे हवेली जे कोट जी भित ॾांहुं तरणु लॻो। कोट जी भित तां हलंदो हू हिकु खुॾ ते लही पियो। उतां समूरा खुॾ हिक ॿिए सां गॾियल हुआ। उंद जो फ़ाइदो वठंदे मंघनि जे पोयां लिकंदे हू हुन खॾ ते पहुतो जिते हुन सम्झो त उतां रसी जी ॾाकण ॿेड़ियुनि ताईं थिए पहुती। उन खॾ जा समूरा मंघ ॻाढ़े पथर ऐं साग जी काठ जा ठहियल थे भाया। मंघनि खे तपासींदो हू हिकु अहिड़े वेकिरे मंघ वटि पहुतो जंहिंजो पिड़ मथे खयल हो। हुन हेठि निहारियो। कमरे में हल्की ज़र्द रोशनी फैलियल हुई। मंघ जे ॿिन हेठियां हिकु टिपाई ते सरायूं जाम सजायल हुआ ऐं उन मेज़ जी भर में ॼण कंहिं खट जे पासे में हिकु तरार म्याण में पियल रखी हुई।
उहो जाइज़ो वठी संघार थक भॼण लाइ मंग खे टेक ॾेई वेही रहियो हो। आसमान में तारा टिमकंदा ॼण हुनखे मथे उॾामण जी दावत ॾींदा रहिया। भिनल कपिड़नि ऐं खुलियल हवा में हुनखे सीउ बि ॾुखियो लॻण लॻो। थक ऐं सीउ जे करे निंड हुनजे अखियुनि में मुर्चा हणण लॻी। जीअं तीअं करे हू पाण खे जाॻाइण जा जतन करण लॻो। हुन सम्झो त राति अची आधी थी हुई ऐं पहरेदारनि जा आवाज़ बि ढरा थींदा थे विया। हुन मंग जे थुल्हे रसे खे वटि ॾेई मथे फासाए छॾियो। जीअं रसी ते ज़ोर अचण करे मंग जो पुड़ न बंदि थी वञे ऐं पोइ हू आहिस्ते आहिस्ते रसी जे ज़रिए हेठि लहण लॻो। हेठि पहुचण ते हुन जेके ॾिठो उन लाइ हू बिल्कुलु तयारु न हो। अहिड़ी सूरतहाल में सिंध जे हिन कातिल ते हमिलो करण बि हुनखे काइरता नज़र आई। मिर्ज़ा बाक़ी बेग हंध ते बिल्कुलु सऊं सिधो सुतल हो। संस जूअ जी हिकिड़ी टंग हुनजे मथां वारियल हुई, ॼण निंड में बि हुन मथां पाण खे क़ुर्बान करण लाइ तयारु हुई। पलंग जे भर में हिकिड़ी सोनी थाली ते हिकु नंढड़ी शमा टिम टिम कंदी हल्की ज़र्द रोशनी पखेड़े रही हुई। हूअ दिलि मन हणण लॻो। उन निज़ारे हुनखे इंसान जे हिन कमज़ोर पहलू ते सोचण ते मजबूर करे विधो। हू अञा दिलि मन हणी रहियो हो त ओचितो कंहिं हंगामे जो हुल दर जे ॿाहिरां ॿुधाई। हुन झटि ॾेई मिर्ज़ा बाक़ी जी तरार म्याण मां कढे वरिती। ऐं उन वक़्तु दरवाज़ो वॾो चिकाड़ करे खुली पियो ऐं हुन ॿिनि तुरखाननि खे उघाड़े तरारे सां मिर्ज़ा बाक़ी जे पलंग ॾांहुं वधंदो ॾिठो। दरवाज़े खुलण सां शमा भड़को ॾेई विसामी वेई ऐं कमरे में बाट ऊंदहि छाइजी वई। संघार तरार संभाले पलंग ॾांहुं वधियो। अञा विख अॻिते वधाई त संस हथ शमा वारी थाली खे वञी लॻो। थाली ज़ोर सां पट ते ॾहण सां वरी टिड़काड़ कंदी कंहिं कुंड में हली वई। ऐं उन वक़्तु हुन हिकु ज़नानी रड़ जो आवाज़ ॿुधो। उहो आवाज़ ॿुधंदे ई हुन पलंग ते वार कयो, पर संस तरार ख़ाली हंध खे कपे वई। जेसीं हुन पाण संभाले हेॾां होॾां ॾिसण जी कोशिशि कई, तेसीं को माण्हू भित में लॻल दरी जो ताग खोले दरिया वारे पासे टिपी वियो। हुन बि दरी ॾांहुं लूह विधी ऐं पोइ हुन माठीणे सिंधु में कंहिं माण्हू जे किरण जे पाणियाठो पड़ाॾो ॿुधो। हुन दरी में मुंहुं विझी हेठि निहारियो। हिकु ॿेड़ीअ तकड़ तकड़ उन हंध ॾांहुं वधण लॻी जिते माण्हू जे किरण जो आवाज़ु आयो हो। उन वक़्तु संघार खे पंहिंजे पोयां कंहिं माण्हू जे साह खणण जो आवाज़ु कन ते पियो ऐं हू अछांग ॾेई दरी खां परे हटी वियो। ईंदड़ तुरखान जो वार दरी जी चांठ में खुपी वियो। संघार थोरो अॻियां वधी हुनखे पंहिंजे पेर सां हल्की ठोकर ॾिनी। तुरखान दरी तां थाॿड़जी हवा में हथोराणियूं ॾींदो वञी दरिया में फहिको कयो। कमरे में माठ थी वई। संघार खे पक थी त घड़ी खां पोइ मिर्ज़ा बाक़ी जा वाहरू पहरेदार या उन्हनि हमले कंदड़ तुरखान जा साथी कमरे में काहे पवंदा। हू तेज़ी सां दरवाज़े ॾांहुं भॻो। दरवाज़े मां ईंदड़ हल्की ॻाढ़ी रोशनी में हुन मिर्ज़ा बाक़ी जी ज़ाल खे बूथ भर किरियल ॾिठो। संस सीसी ॿीणी थी संस धड़ हेठां अची वई हुई। हाणे हुनखे पक थी त दरी मां भॼी वियल माण्हू ख़ुदि मिर्ज़ा बाक़ी हो। हुनखे पंहिंजी बेवकूफ़ी ते कावड़ अची वई। अॼु सिंध जो कातिल आख़ुंद सालह जो खूनी हिकु कूड़े जज़्बे जे करे हुन हथनि मां निकिरी वियो। हुन ऊंदहि में ॿिए तुरखान खे निहारण जी कोशिशि कई। पंहिंजे पोयां खुड़को ॿुधी हुन पुठियां निहारियो। तुरखान अॻियां विधी मिर्ज़ा बाक़ी जी ज़ाल जे लाश खे सिधो करे संस ॻिची कननि मां ज़ेवर पटे लाहिण जी कोशिशि में लॻल हो। हुन सोचियो त हीउ लालची कुता ॻिझनि वांगुरु लाशनि तां बि नथा टरनि ऐं पोइ हिक ई धक सां हुन झुकियल तुरखान जी सीसी धड़ खां धार करे छॾी। घड़ी लाइ कमरे में माठ थी वई। पोइ तुरखाननि जे हिकु अंबोह जो उन कमरे ॾांहुं वधण जो आवाज़ु हुनजे कन ते पियो ऐं हूअ वरी मंग हेठि पहुची मथे चढ़ी वियो। दरिया में टिपंदे हू उहो ई सोचींदो रहियो त हू अॼु पंहिंजो आदर्श किन कूड़नि जज़्बनि करे वञाए वेठो हो। शर्मसारी ऐं लॼ खां हुनजे अखियुनि में लुड़क मिलण लॻा। जेकॾहिं हू मिर्ज़ा बाक़ी खे ख़तमु करे छॾे हा त दुनिया ईअं ई सम्झे हा त तुरखान पाण में विढ़ी मुआ हुआ ऐं सिंधियुनि ते उहो इल्ज़ाम कोन अचे हा। घड़ी जी ग़लती मिर्ज़ा बाक़ी खे हयाती मोटाए ॾिनी। अमीर ख़ान जी हवेली जे दीवार ते चढ़ंदे अलाए छो हुनखे बार बार उहो ख़्यालु अचणु लॻो त हाणे जीअण जाड़ आहे। आख़ुंद सालह जे वेर वठण जो मौक़ो हथनि मां निकिरी वियो। आख़ुंद सालह जो नालो ज़ुबान ते ईंदे ई हुनखे ईअं महसूसु थियो ॼण हुनजो रूह हुनखे मलामत करण लाइ हुनजे चौधारी वसणु लॻो हो। ऐं पोइ अलाए छो हुनखे सोढल यादि अची वियो। शल सोढल उहो बदिलो मिर्ज़ा बाक़ी खां वठे, पर सोढल बि हिन नाकामी जो ॿुधी छा सोचींदो।
पर सोडल छो ॿुधे। हू कंहिं अहिड़ी तरफ़ निकिरी वेंदो जिते हुन जो को बि साथी संगती न पहुची सघंदो। उहो सोचींदो हू लैला जे कमरे में टिपी पियो। आखूं त नूर मोहम्मद फजर जी निमाज़ पढ़ाए वांदो थी जमायतनि ॾांहुं ॾिसणु लॻो। संसु बिल्कुलु साम्हूं हिकिड़ो ॿुढड़ो तुरखान दौर कंदे अहिड़ी तरह झूमी ऐं झूली रहियो हो ॼण त वजद में अची वियो हो। कुल 8-10 जमायती वञी बचा हुआ जेके तिलावत करणु लॻा हुआ। घणा तणा निमाज़ पढ़ी हलिया विया हुआ। जेके दौर करे रहिया हुआ तिन में घणो तणो समूरा तुरखान ई हुआ। आखूं त पाण बि तस्बीह पढ़ंदे सोचणु लॻो त निमाज़ूं ही पढ़नि, मज़हब जो हर ॾण ही धाम धूम सां मल्हाइनि, मज़हब जे नाले में हुकूमत ही कनि, दीन जो नालो खणी ज़कातूं ऐं ॾन ही वसूल कनि ऐं ज़ुल्म ऐं कीस करण में बि सभ खां खूनखार जानवर ही आहिनि। हर क़िस्म जी ज़िलत हिननि में आहे। शराबी, ज़ानी ऐं मुनाफ़िक़ ही आहिनि ऐं अलाह साईं बि हिननि जो साथ ॾींदो अचे। नऊज़ बिल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। हुन जे वात मां ॾाढिया निकिरी वियो। धणी मुंहिंजा बख़्श कजां, मुंहिंजे वात मां कुफ्र जा कलमा निकिरी विया ऐं हूअ वरी उते ई सिजदे में किरी पियो ऐं केतिरो वक़्तु धणी तरह ॿाॾाईंदो रहियो। सजदे मां उथी हुन वरी उन तुरखान ॾांहुं ॾिठो जंहिंजे दौर करण जो आवाज़ सॼी मस्जिद में ॿुधणु लॻो हो। आहिस्ते आहिस्ते थी माण्हू दौर ख़तमु करे आखूंद खां मोकिलाए उथंदा विया। आख़िर में फ़क़्ति आखूंद ऐं उहो पोढ़ो तुरखान रहिजी विया। पोढ़े तुरखान मस्जिद ख़ाली ॾिसी क़ुरान मजीद बंदि करे रहियल सूधो साम्हूं जारी में रखी मोटी आयो। आखूंद वटि पहुचंदे हुन चयो, जीअ सिंध साईं। आखूंद नूर मोहम्मद खां छिरक निकिरी वियो। हू पंहिंजे ख़्यालनि में महू गुज़िरियल ॾींहं जे हालतनि ते सोचे रहियो हो। जेतोणीकि तस्बीह सोरींदे संस वात मां अलाहू अलाहू जो भुणको निकिरंदो रहियो। मिर्ज़ा जान बाबा जे शोरश, शाह कासिम अरगून जो राताहू, मिर्ज़ा बाक़ी जो पंहिंजे महल मां टिपो ॾेई भॼी वञणु ऐं तुरखान लश्कर गॾु करे मिर्ज़ा जान बाबा पोयां वञण ऐं ठठे में लश्करनि हथां आम कोस जूं ॻाल्हियूं वर करे हुनजे दिलि में चीर विझंदियूं थिए वयूं। सिंधियुनि जो रत पाणी वांगुरु वही रहियो हो। सिंध जूं लॼूं विच शहर में लुटिजी रहियूं हुयूं। कंहिं एकड़े ॿेकड़े महले में जे सिंधियुनि मुक़ाबिलो थिए कयो त उन्हनि घरनि खे बायूं थे ॾिना। मिर्ज़ा बाक़ी त ॼण छिते कुते वांगुरु चक विझी रहियो हो। रुॻो पंहिंजे छिते रथ ते सिंधियुनि जे रत सां छंडा विझण लाइ सिंधीअ महलनि में मस्त हाथी हकलराए छॾिया हुआ ऐं केतिरा सिंधी ॿार बचा वॾा नंढा उन जे पेरनि में चिभाड़जी चिचरजी विया हुआ। आखूं त नूर मुंहिंजे अखियुनि में दरिया उथलंदे थिए आयो। ए मुंहिंजा मौला साईं, हीउ कहिड़ो इंसाफ़ आहे। उहो विर्द कंदे पंहिंजे धणी सां शिकायतूं कंदो थिए वियो ऐं जॾहिं हुन जीअं सिंध जो सलाम ॿुधो तॾहिं हुन खां छिरक निकिरी वियो। हुन हेॾे होॾे निहारींदे ॿुढड़े तुरखान ॾांहुं ॾिठो। ॿुढड़े तुरखान जे अखियुनि में नई चमक मुरकी रही हुई ऐं हू आखूंद जे साम्हूं अची संस पेर चुमण लाइ हेठि झुकी वियो। आखूंद हैरत मां तुरखान जी हरकत ॾिसंदो रहियो ऐं पोइ संस कननि ते उहो आवाज़ु आयो, आऊं दादन आहियां साईं। आखूंद जे मग़ज़ में ॼण फेरी पइजी वई ऐं हुन उथण जी कोशिशि कंदे चयो, दादन तूं? पोइ हुनखे भाकुर पाईंदे नेड़ ते चुमी ॾेई चयाईं, चरिया ही कहिड़ो वेस कयो अथई? मूं त ज़रे घटि तो सोधो हिन तुरखान जमायतनि खे पारातो थे ॾिनो। साईं, हिन वेस खां सवाइ सलामत पहुचण बि त मुश्किल हो। दादन पंहिंजे मथे तां किलो लाहींदे चयो, पोइ हथ विझी हथरादू अची ॾाढ़ी बि लाहे वरिताईं। चइबो त उहे ख़बरूं चइनी पासे फैलिजी वियूं आहिनि। आखूंद तस्बीह पंहिंजी सदरी जे खिसे में विझंदे चयो, हा साईं, मूंखे उहा ख़बर सेवण में पई त मिर्ज़ा जान बाबा जी शोरश नाकाम थी वई ऐं तुरखान ठठे ऐं ॿियनि शहरनि में सिंधियुनि खां वेर वठणु शुरू कयो आहे। मिर्ज़ा बाक़ी सम्झे थो त मिर्ज़ा जान रुॻो सिंधियुनि, ख़ासि तरह समेजन उनड़नि जाड़जनि जे चर्च ते बग़ावत कई आहे। मूंखां हिन भेरे वॾी चुक थी वई। अॻे वांगुरु सिंधियुनि जा जथा शहरनि में सिंधी पाड़नि जे बचाव लाइ गॾु कोन करायमि। मूंखे अलाए छो पक थी वई हुई त ख़ुदि तुरखान लश्करी मिर्ज़ा बाक़ी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ उथी खड़ा थींदा, पर ईअं न थियो। मदरसनि जे शागिर्दनि खां जेको पुॻो सो कयाऊं, पर आखूंद साले खां पोइ शागिर्दनि जी बि दिलि टुटी पई आहे। आखूंद नूर मोहम्मद खां थधो शुकारो निकिरी वियो। आखूंद साले खां पोइ? छो साईं, ख़ैर त आहे? आखूंद साले खे छा थियो? दादन खे को विसविसो वेढ़े वियो। ज़ालमनि आखूंद साले खे उन ॾींहुं फाही चाढ़े छॾियो जॾहिं मिर्ज़ा जान बाबा जो लश्कर ठठे में दाख़िल थी रहियो हो। पर बि छो? मिर्ज़ा बाक़ी कंधार खां के मौलवी घुराया आहिनि त मदरसनि में ज़ोरी फ़ारसी पढ़ाइनि।
आखुंद सालेह खे पंहिंजे दारुल उलूम में फ़ारसी पढ़ण जी इजाज़त न थिए ॾिनी। अला हाणे अहिड़ो माण्हू किथां आणींदासूं? ॿुध दादन, तूं हाणे सभु कमकारियूं फिटा करे वञ ठठे ऐं वञी आखुंद सालेह वारो दारुल उलूम संभाल, ऐं चिठी लिखी थो ॾियां। आखुंद दादन जे अखियुनि में निहारींदे चयो, पर साईं दहली वारो कमु अध में पियो आहे। हीउ ख़त मुल्तान मां नवाब सईद अव्हां लाइ ॾिनो आहे। दादन सिदरी अंदरां ख़त कढंदे चयो, मुंहिंजी नज़र हाणे वेही, तूं ई पढ़ी ॿुधाए। आखूंद खेसि हुकुम कयो। दादन ख़त पढ़णु लॻो ऐं आखूंद अखियूं बंदि करे ॿुधंदो वियो। नवाब सईद लिखियो हो त शहनशाह अकबर सिधो संओं सिंध जे मामलनि में दख़ल कोन ॾींदो, अलबत्ता हू शहनशाह अकबर खे मिर्ज़ा बाक़ी जे ज़ुल्मनि खां आगाह ज़रूरु कंदो। जेकॾहिं कंधार बाबति मिर्ज़ा बाक़ी जूं ईरान सां ॻाल्हियूं सबूत सां अकबर अॻियां पेश कजनि त कमु ठही पवंदो। शहनशाह शायदि ईंदड़ बहार में लाहौर अचे, उते हू क़दम बोसी हासिलु करे सिंध बाबति साणस ज़िक्र चोरींदो। आख़िर में हुन मिलियल तोहफ़नि जो शुक्रियो अदा कयो हो। हूअं चइबो त असांजूं सूखड़ियूं पाखड़ियूं हाणे नवाब सईद ते बि असरु कोन थियूं कनि। भला मुल्तान में आम माण्हुनि जो छा ख़्यालु आहे? आखूंद कुझु सोचींदे चयो, मुल्तान वारा ज़ाहिर आहे त तुर्खान जी हुकूमत खां दहली जी बाहि खे वधीक पसंदि था कनि। मुग़ल शहनशाह सां हिन वक़्तु झेड़णु बिल्कुलु कोन घुरंदा। अलबत्ता जेकॾहिं सिंध में का तहरीक शुरू थी त हू हमेशह वांगुरु पंहिंजे वतन जे माण्हुनि खे मदद ॾियण खां कोन लहराईंदा। सुमरा लांघा ऐं ॿिया राज त पंहिंजा माण्हू बि ॾियण लाइ तयारु आहिनि। दादन जवाबु ॾिनो, सिंध में तहरीक? सिंध में तहरीक? जॾहिं बि सिंध में का तहरीक थी हले त सिंधियुनि जो जीअण मुश्किल थियो पवे। हुननि खे निंधणको ॾिसी तुर्खान संदन बचन खे घाण में पीड़ायो छॾनि। रही मुग़लनि खां सिधो संओं मदद घुरनि। सो सिंध में केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिकिड़ी ग़ुलामी मां निकिरी ॿी ग़ुलामी में वञणु नथा घुरनि। हू उहो था चवनि त तुर्खान त सिंध अंदरि महदूद आहिनि। जेकॾहिं सिंधियुनि में का मुल्ज़म पकी पुख़्ती बग़ावत ठठे खां मुल्तान ताईं भड़की उथी त तुर्खाननि खे थुॾे कढणु एतिरो ॾुखियो न आहे जेतिरो उन वक़्तु थींदो जॾहिं मुग़ल लश्कर तुर्खान खे कढे छावणी हणी सिंध में ई वेही रहंदो। हिकु तरह सां हुन जो चवण बि सही आहे। मुग़ल शहनशाह सां वेहणु सिंधियुनि खां ज़ोर आहे, पर साईं तुर्खान त खूनी आहिनि, ज़ालिम आहिनि। मुग़ल वरी बि मथां ई तरह हाकिम रहंदा। हीअ रोज़ रोज़ जी रतो छाण त बंदि थी पवंदी। सिंधियुनि खे का घड़ी साम जो साह खणण जो त वझ मिलंदो। दादन ॼण ख़फ़ा थींदे चयो, पर मुग़ल हिकिड़ो भेरो ॼमी विया त खेनि थुॾणु नामुमकिन थी पवंदो। तुर्खान त पाण में वेहण में पूरा आहिनि, खेनि धके कढणु एतिरो ॾुखियो कोन्हे। हूं बि हू एतिरा मज़बूत न आहिनि। जॾहिं बि को हाकिम ज़ुल्म करण ते संदरो ॿधी बीहंदो आहे त उहा संस कमज़ोरी जी निशानी आहे, बल्कि ईअं सम्झ त हुनजो मौत वेझो अची पहुतो आहे। हूअ ईअं थो सम्झे त ज़ुल्म करण सां हूअ माण्हुनि खे हिसाए सघंदो, पर असल में उहो ज़ुल्म या आम माण्हुनि खे हिक ॿिए जे वधीक वेझो आणे आख़िरी धक लाइ तयारु कंदो आहे। रुॻो सिंधियुनि में थोरी तनज़ीम बि पैदा थी पवे त का पंहिंजी फ़ौज ठाहे विझनि त हिननि ज़ालिमनि खे कंधार जी वाट ॾेखारणु ॾुखियो न आहे। आखूंद दिलि में अठसठा ठाहींदे चयो, जेसी तनज़ीम जो ओसीड़ो कंदासूं तेसी तुर्खान बि त कंधार खां मकड़नि वांगुरु लहंदा था अचनि। ईरान सां अंदरूनी तरह त संदन बि कान थी पवे। सिंध में सणबो टुकर ॾिसी काफ़िलनि जा काफ़िला था रोज़ अचनि। दादन ॾंद भेड़ींदे चयो, मूंखे ख़बर आहे कंधार ऐं ईरान बाबति नवाब सईद वारी ॻाल्हि बि सची आहे। मुग़ल कंधार हथ करण जा बहाना पिया ॻोल्हनि। मुग़लनि ताईं रुॻो उहा ख़बर पहुचे त मिर्ज़ा बाक़ी शाह अब्बास सां कहिड़ा पियो अठसठा करे त मुग़ल हिकिड़ो ॾींहुं बि तुर्खान खे रहणु कोन ॾियनि। पर ॿीं हीअ ख़त भाणे संघार अमीर कोकलताश खां हथ करे मोकिलियो आहे। मूंखे त यादि ई कोन पियो। आखूंद सालेह पंहिंजे कंहिं माण्हू खां उन ख़त जे बारे में ॿुधो हो। आखूंद नूर मोहम्मद उथी क़ुरान रखण वारी जारे मां क़ुरान हेठि मिंबर ते रखंदे जारे जे पोएं काठ जी तख़्ती खे हिकिड़े पासे फेरियो त उन मां हिकु ॿियो जारो नज़र अचणु लॻो। हथ विझी आखूंद उन मां हिकु फ़रमान कढी दादन खे ॾिनो ऐं चयाईं, पढ़, मथां का कम जी ॻाल्हि हुजे। दादन फ़रमान खोले पढ़णु लॻो। ख़त कंधार जे हाकिम ॾांहुं मिर्ज़ा बाक़ी जो लिखियलु हो। उन में हाकिम जे सूखड़ियुनि सां गॾु ईरान जे बादशाह लाइ बि सूखड़ियुनि जो ज़िक्र हो ऐं मंझंदि मुग़लनि ख़ासि तरह अकबर लाइ नफ़रत जो दिलि खोले इज़हार कयल हो। आखूंद ख़त ॿुधी हिकदमि उथंदे चयो, दादन ही ख़त ज़रूरु अकबर ताईं पहुचाइणु घुरिजे।
तूं अॼु दहली रवानो थी वञ, कंहिं तरह दरबार ताईं पहुची शहनशाह खे सिंधियुनि जी अता जो यकीन ॾियार। तुरखान ते अकबरी लश्कर कड़कियो त पोइ सिंध जी आज़ादी जो को बिलो थी पवंदो। दादन को जवाबु न ॾिनो। हू सिंध जे आईंदे जे ख़्याल में महू थी वियो। एतिरो वक़्तु सिंध खां ॿाहिरि रहियो हो जो हुनखे इहो अंदाज़ो ई कोन हो त सिंध में कहिड़ो मैशर मतल हो। हूअ महज़ तुरखान खे कढण लाइ सिंध खे हिकु नओं दौर सांत सां सुती ऐं अमन जो दौर ॾियण लाइ मुग़लनि जी मदद वठण लाइ तयारु हो। सालनि जा साल मुल्तान, लाहौर, दहली, आगरे में रही मुग़लनि खे तुरखान जे ज़ुल्मनि बाबति ॿुधाईंदो रहियो हो। मुग़ल पंहिंजी कामरानी जे नशे में चूर फ़क़्ति हमदर्दी तौरु हुनखे ॿ चारि अखर हिमत अफ़ज़ाई लाइ चवंदा रहंदा हुआ। दादन खे ख़ार त ॾाढा ईंदा हुआ, पर वक़्त जो ख़्यालु करे हूअ तीअं वधीक संदन ख़ुशामदो कंदो हो। दरबारियुनि खे नित नवां तोहफ़ा ऐं नयूं नयूं सुखड़ियूं पेश कंदो हो। आखूं त नूरमुहन जा शागिर्द हुन लाइ किथां किथां जा अजाइब आणे गॾु कंदा हुआ। हुनखे अलाए छो अकबर में उमेदु हुई त हू सिंध लाइ ज़रूरु कुझु कंदो। अकबरी दरबार ताईं पहुचण लाइ हुन तरह तरह जा नुस्ख़ा आज़माया हुआ। सुखड़ियुनि पाखड़ियुनि खां वठी सिंध जे अमलदारी जूं लालचूं आछण जे बावजूदि हू अकबरी तख़्त ताईं न पहुची सघियो। उन राह में हुनखे जेके तजुर्बा ॾिसणा ऐं सणा पिया तिन खे यादि करे अॼु बि हुनजा वार कांडारजी थी विया। ख़ासि तरह हिकु वाक़ियो अहिड़ो हो जंहिं हुनजी ज़िंदगी खे हिकु नए मोड़ ॾियण जी कोशिशि कई हुई। हुनजी यादि आणींदे हुनजी दिलि अलाए छो ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी। वरी आगरे वञण जो ख़्यालु हुनजे ज़हन सभु कुझु विसारे वेठो ऐं बेख़्यालो थी हुन आख़ूंद नूरमुहम्मद खां मोकल वरिती। रस्ते ते हुनखे वरी उहो वाक़ियो सरबस्तो यादि अचणु लॻो। हूअ नओं नओं आगरे वियो हो ऐं हिकु सिंधी सौदागर जे वेस में हुन अकबरी दरबार ताईं पहुचण जी कोशिशि कई हुई। हुन केतिरा ई खेसि अजरको लोगियूं ऐं पट पटीहर उन राह में निसार करे छॾिया, पर किथां बि को उमेद जो तिरवरो नज़र न आयुसि ऐं हू दिलि शिकस्तो थी वापसि मुल्तान वञण जो सोचणु लॻो। आगरे जी आख़िरी सैर करण ऐं घोड़नि जे बंदोबस्तु करण लाइ हू पंहिंजे सराउ खां ॿाहिरि निकितो। आगरे जे नयनि इमारतनि ऐं महिलातनि खे अचरज मां ॾिसंदो पंहिंजे ख़्यालनि में हिकु चमन में घिड़ी आयो। का घड़ी थक भॼण लाइ संगमरमर जे हिकु फुहारे जी टिकी ते वेही रहियो। पंहिंजे सफ़र ऐं हिन मुहिम जी नाकामी ते सोचींदे पंहिंजे ख़्याल जे वहकिरे खे ॼण छुई ॾिसण लाइ फुहारे जे पाणी में हथ सां लहरूं पैदा करणु लॻो। ओचितो हुन पंहिंजे पुठियां तकड़नि तकड़नि कदमनि जो आवाज़ु ॿुधो। परियां कंहिंजे टोड़नि जो आवाज़ बि हुनजे कन ते पियो। फुहारे जे पुठियां सरो जे वण जी हिकु घाटी कतार पोयां कंहिंजे तकड़े तकड़े साह खण जो आवाज़ु अचणु लॻो ऐं पोइ डोड़ी ईंदड़ कदम बि उते अची रुकिजी विया। हाणे ॿुधाए तूं किथे लिखंदे? कंहिं मर्द खिलंदे फारसी में चयो। हैबत ख़ान तोखे रब जो वास्तो आहे, मुंहिंजी पचर छॾ, कंहिं ज़नाने आवाज़ु लीलाईंदे चयो। अॼु मस मस त अकेलो मिलण जो मौक़ो मिलियो आहे, सो कीअं वञणु ॾिबो? बसि हिकु चुमी इनायत कर, ऐं कुते वांगुरु पिछ लोॾींदो हलियो वेंदुसि। मर्दाने आवाज़ु खिलंदे चयो। ख़ुदा जे वास्ते शर्म कर, का कनीज़ या को ख़ाजा सरा अची वियो त असां ॿिन्ही जे सीसनि जो ख़ैरु कोन्हे। ज़ाल लीलाईंदे चयो। मूं सभु बंदोबस्तु करे छॾियो आहे। हिन वक़्तु को बि माण्हू कोन ईंदो। ॾिस ज़ेबा, ऐं तुंहिंजी मोहबत में कबाब वांगुरु पियो पचां ऐं तोखे ख़्यालु ई कोन्हे। ऐं तंहिंखां सवाइ हिन नौरोज़ ते असांजी मङणी जो बि ऐलान थी वेंदो। मर्दानो आवाज़ु अॻियां वधंदो रहियो। उनजे वधण ते सरो जे हिकु वण में सड़ाट थियो ऐं ज़नाने आवाज़ में हल्की कीक उन सरो में अटकी पई। त पोइ एतिरो बेसब्रो छो थियो आहीं? हज़ूर ख़ान दौर उन खां अॻुवाट ई छो नथो संग घुरी? लाहौर वारे वाक़े खां पोइ आऊं ख़ान दौरान ऐं ख़ुदि शहनशाह जे नज़रनि में अची वियो आहियां, सो जे हिन वक़्तु संग घुरियमि त जवाबु मिलंदमि। पर हज़ूर बादशाह बेगम वाइदो कयो आहे त हिन नौरोज़ ते शहनशाह खे राज़ी करे मङणो कराए छॾींदी। त पोइ नौरोज़ ताईं तरस, आऊं भॼी कान थी वञा। हाणे वञ, धणी जे वास्ते वञ। जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो मुंहिंजी बि जान वेंदी त तुंहिंजी बि। ॿुध ज़ेबा, हाणे मूंखां इंतज़ारु नथो थिए। मूं समूरो इंतज़ाम करे छॾियो आहे। ॿाहिरि मुंहिंजा ख़ादम 2 घोड़ा झलियो बीठा आहिनि। तूं मूंसां गॾिजी हल त हमेशह लाइ ख़ान दौरान शहनशाह खां महफ़ूज़ कंहिं अहिड़े परगणे में हलिया हलूं जिते शहनशाह या ख़ान दौरान जे माण्हू जो पाछोलो बि कोन पहुची सघंदो। अच जाने मन। हैबत ख़ान, ॾिस, मुंहिंजे वेझो ईंदे त वठी रड़ियूं कंदुसि। ॾिस परे थी। अई अला। हुन कीक ॿुधी मर्दाने आवाज़ु टहक ॾेई चयो। जेतिरियूं कीकूं करणियूं हुजनि से कर। महल में हिन वक़्तु केर ई कोन्हे। जे आहिनि बि त मुंहिंजा माण्हू। अच त।
ज़नानी कीक वरी सरोजा वण टिपी दादन जे करण में पहुती। हाण हुन खां बि रहियो न थियो। हू सम्झी वियो त ग़लती खां कंहिं महल जे चमन में घिड़ी आयो हो ऐं पाण खे ज़ाहिर करण मौत खे सड़णु हो, पर हुन औरत जे कीकनि हुनखे पाण ज़ाहिर करण ते मजबूर करे विधो। हू टिप ॾेई उथियो ऐं सरोज वणनि विचां लंघी उते पहुतो जितां उहे आवाज़ अची रहिया हुआ। नेठ कीकनि हुनखे पाण ज़ाहिर करण ते मजबूर करे विधो। हू टिप ॾेई उथियो ऐं सरोज वणनि विचां लंघी उते पहुतो जितां उहे आवाज़ अची रहिया हुआ। हिकु ॼामड़ो मुगल हिकु निहायत हसीन नाज़नी जे ॿाहनि पोयां वाराए खेसि चुमी ॾियण जी कोशिशि करे रहियो हो। दादन खे ॾिसी हुनखां छिरक निकिरी वियो ऐं हुन छोकिरी खे छॾींदे तरार छिके कढी, तूं केरु आहीं मरदूद? भायां थो त तोखे खुटी हिते आंदो आहे। हैबत ख़ान गज़बनाक आवाज़ में रड़ करे चयो, मुसाफ़िर आहियां, रड़ियूं ॿुधमि त हलियो आयसि। दादन मुख़्तसर जवाबु ॾिनो, हितां हिकदमि हलियो वञ न त आउं पाणे हलियो वेंदुसि। पहिरीं तूं हिनखे वञणु ॾे त आउं बि हलियो वेंदुसि। दादन फ़ारसी अहिड़ी तरह ॻाल्हाए रहियो हो ॼण मादिरी ज़ुबान हुयसि। हाण सम्झमि ज़ेबा त तूं छो मूंखां लहाराईंदी आहीं? तो पंहिंजे लाइ अॻे जॻह चूंडे रखियो आहे ऐं सो बि हिकु धारियो। कावड़ खां हैबत ख़ान सॼो ॾकणु लॻो हो। हुन तरार उभी कंदे चयो, आउं तुंहिंजे हिन यार खे हमेशह लाइ दोज़ख जो मुंहुं न ॾेखारियां त मुंहिंजो नालो हैबत ख़ान न आहे। ईअं चई हुन दादन ते वार कयो। दादन फुर्ती सां हिकु पासे हटी वियो। हैबत ख़ान लगातार हुन ते वार कंदो रहियो। दादन हर वार ख़बरदारी सां बचाईंदो, पोइ ते हटंदो वियो। सरोज जे वणनि मां थींदो हू फुहारे ताईं हटी आयो। हैबत ख़ान पंहिंजा वार ख़ाली वेंदा ॾिसी ॼण छितो थी पियो ऐं अॻे खां अॻिरो टिप ॾेई वार करणु लॻो। छोकिरी डप खां पीली थी वई ऐं दिल में कंबदे मुसाफ़िर जी जान वञण जो मंज़र ॾिसंदी रही। हैबत ख़ान ख़ुदि अकबर जे शहज़ोर दोस्तनि मां हो। ॿिए गॾिजी निपना हुआ। हुनजे नेज़ेबाज़ी ऐं तलवार जे वार जी हाक समूरे मुल्क में फैलियल हुई। हू उहो ई सोचींदी रही त हिन जे करे हिकु ग़रीब मुसाफ़िर जी जान कुर्बान थी रही हुई। दादन पाण बचाईंदे फुहारे जी दिकी जे अॾक वठी बीही रहियो। हैबत ख़ान हुनखे दिकी में फाथल ॾिसी हिकु भरपूर वार कयो। दादन वरी फुर्ती सां हटी वियो। हैबत ख़ान जी तरार कड़काट कंदी संगे मरमर जी दिकी में वञी खुती ऐं दिकी जा छोॾा चूरो बणिजी आसपास उॾामण लॻा। उन महिल दादन पंहिंजी टंग अॻिते वधाई ऐं हैबत ख़ान जे पेर खे हल्की अड़ी हईं। हैबत ख़ान जूं ॿई टंगूं मथे खॼी वियूं ऐं हू दिके तां उथली वञी फुहारे जे पाणी में ॿूथ भरे किरियो। तरार संस हथ मां छॾाइजी वई। दादन झटि ॾेई तरार खणी वरिती। हैबत ख़ान पाणी में किरण सां घबराइजी वियो ऐं हाणे मुसाफ़िर जे हथ में तरार ॾिसी हेकारी ओसान ख़ता थी वियसि ऐं हू तकिड़ो तकिड़ो उथी टिमंदड़ कपिड़नि सां हौज़ जे ॿिए पासे खां निकिरी वठी भॻो। हुनखे ईअं भॼंदो ॾिसी छोकिरी खे बि खिल अची वई ऐं हू वधी दादन ॾांहुं आई। दादन कंध हेठि करे तरार खे गौर सां ॾिसंदो रहियो। सोन चांदी सां मढ़ियल मुठीअ सां ख़ूबसूरत तरार हुनजे हथनि में अजीब ॾकणी विझी छॾी। काश सिंधियुनि वटि अहिड़ियूं तरारूं हुजनि त तुरखान कॾोका टंगूं कुल्हे ते रखी कंधार वञी साई पिटनि हा। छोकिरी जो पाछो पंहिंजे पेरनि ते पवंदो ॾिसी हू ॼण का ख़्वाब मां जागी पियो। हुन तरार ॿिन्ही हथनि सां हुनखे पेश कंदे चयो, इजाज़त हुजे त हीअ ख़ूबसूरत तरार आउं अव्हांखे पेश करियां, मुंहिंजे हीअ कंहिं कम जी कान्हे। नाज़नी गौर सां हुनखे ॾिसंदी रही। हुनजे अखियुनि में त के उथाह गहरायूं हुयूं ऐं हुन मर्द जे मुंहं ते कंहिं अजीब दुख जी छाया हुई जंहिं हुनजे मुंहं खे हिकु नओं हुसन नई मर्दानगी बख़्शे छॾी हुई। ज़ेबा कई हसीन गभरू मुगल ॾिठा हुआ, पर जेका भलाई हुनजे मुंहं में हुई सा हुन कॾहिं न ॾिठी हुई। अलाए छो हुनजी दिलि चाहियो त पंहिंजे ख़ूबसूरत हथनि सां उन मुंहं ते ॻराठड़ी पाए उन दुख जी छाया हटाए छॾे, पर उहे ख़्याल पाण ते रखंदे हुन चयो, तरारियूं मुड़ुसनि खे सुहनि ऐं हीअ तरार ते हेकारी तोखे वधीक सुहंदी मुसाफ़िर। तरार पाण वटि रखी सॼे मुग़ल लश्कर खे पाण ते बिर करणु कोन थो चाहियां। आउं सीलानी माण्हू आहियां, मूंखे तरार सां कहिड़ो कमु, चङो आउं हलां थो। हुन वञण लाइ विख खणंदे चयो। छोकिरी हुनखे वेंदे ॾिसी खणी बांह खां झलियसि, मुसाफ़िर तो मूं ते एॾो अहसान कयो आहे, ॿुधाए त आउं तोखे हुनजो कहिड़ो इनाम ॾियां। दादन हुन ॾांहुं निहारियो। मुग़ल हुसन में हूंदे आमेश जो हीअ शाहकार पाण हिकु वॾो इनाम हो। कुंडियूं अखियूं, गुलाब जे पंखनि जहिड़ा सना चप ऐं हीअ उथलियूं खाईंदड़ छाती, पर औरत जो तस्वर बि हुनजे ख़्यालनि खां कोई दूर हो। हुन खिली चयो, अहसान इनाम लाइ कयो वञे त उहो अहसान कीअं थियो? तंहिंखां सवाइ मूं अव्हां ते को बि अहसान न कयो आहे।
पाण आऊं ॾुहारी आहियां जो हिकु आम बाग़ सम्झी ऐं अव्हां जे महल जे चमन में खिड़ी पियो आहियां। न तुंहिंजो कहिड़ो ॾोह, दरवाज़े ते पहिरेदार बि त कोन हो। अॼु शहज़ादी जी सालगिरह जे जशन में सभु कनीज़ूं ऐं पहिरेदार बि विया आहिनि। मूंखे उते हैबत ख़ान सां मिलण जो डपु हो, उन करे न वियसि। मूंखे उते न ॾिसी हितां हलियो आयो। दादन कुझु सोचींदे चयो, जेकॾहिं पुछणु बुरो न लॻे त भलाई करे उहो ॿुधायो तव्हीं केरु आहियो ऐं हीअ मुग़ल कंहिंजो आहे। आऊं ज़ेबा ख़ानम आहियां, हुज़ूर ख़ान दुरान नवाब मुजाहिद ख़ान जी दीन जी धीउ। हीअ महल हुज़ूर जिन मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे बख़्शे छॾियो आहे। दादन कुझु सोच में पइजी वियो। ख़ान दुरान मुजाहिद ख़ान जी धीउ, उहो मुजाहिद ख़ान जो अकबर जी साॼी बांह चयो वञे थो, जंहिंजी ॻाल्हि टारणु ख़ुदि शहनशाह खे ॾुखी लॻंदी आहे। अजनबी, तूं छा पियो सोची? ज़ेबा जी आवाज़ में मिठास उथिजी आयो। तव्हां मूंखे इनाम जी आछ कई आहे। मूंखे कंहिं इनाम इकराम जी ख़्वाहिश कान्हे, पर तव्हीं मूं ते बि हिकु अहसान करे सघो थियूं। ज़ेबा ख़ुशी खां टिड़ी पई ऐं हुन दिल में चयो, अजनबी, अलाए छो तूं मूंखे ॾाढो वणी वियो आहीं। तूं जेकॾहिं चाहीं त मुंहिंजी जान बि हाज़ुर आहे। पर हुन ॾाढियां चयो, जेके चवंदे सो थींदो। हुज़ूर ख़ान दुरान सां हिकु मुलाक़ात, बसि। हुन हैरत मां चयो ऐं पोइ कुझु सोचींदे चयाईं, पर छाजे लाइ? ईअं ई मूं ॿुधो आहे मुंहिंजे सीने अंदरि हिकु इंसान जी दिलि थी धड़के, जंहिंमें इंसान लाइ प्यार ऐं ज़ालिमनि लाइ नफ़रत जा ख़ज़ाना आहिनि। अहिड़े इंसान सां ख़ुशि नसीबी आहे। अहिड़े इंसान सां मिलणु ख़ुशि नसीबी आहे। हुन पंहिंजी असल मक़सद खे ज़ाल ज़ात खां लिकाइणी मुसलियत सम्झी। पर तूं आहीं केरु? कपिड़नि ऐं पटके मां तूं कंहिं दूर देश जो माण्हू थो लॻी। मुसाफ़िर मूं ते भरोसो कर त आऊं बि तो ते भरोसो करणु लॻा। हुन दादन जे अखियुनि में निहारींदे चयो। उन्हनि अखियुनि में हाणे के ॻाल्हियूं पासा वराए रहियूं हुयूं। मूं ते भरोसो करण मां मतिलबु, हुज़ूर ख़ान दुरान जा केतिरा ई दुश्मन आहिनि। ऐं पोइ हुन आहिस्ते चयो, शाही दरबारनि में हसद खां को बि माण्हू बचियलु न आहे। आऊं नथी चाहियां त बिना पुछा ॻाछा जे ऐं अॻुवाट मालूमात जे आऊं हुज़ूर जिन सां ॻाल्हि चोरियां। तूं मूंखे पंहिंजे मुतलिक़ ॿुधाए। ज़ेबा हुनखे लगातार जाचींदे दिलि मन हणंदी रही। दादन बि कंहिं उन ख़्याल में समाइजी वियो। ख़्याल जी सूंह हुनजे लफ़्ज़नि में उथिजी आई। आऊं उन देश खां आयो आहियां जिते हिकु सोनो दरिया थो वहे, जंहिंजा खेत सोनो पाइनि था, जिते जा माण्हू पाण में प्यार ऐं कुर्ब वंडण खां सवाइ जानवरनि, ढगियनि, मेहनि, घोड़नि ऐं ऊठनि खे भाइनि था, छाकाणि त प्यार ऐं मोहबत खां सवाइ हुनखे ॿिए कंहिं जज़्बे जी ख़बर ई कान्हे। उहे मोहबती सभा जा माण्हू हींअर कंधार खां आयल तुर्खाननि ऐं अरगुननि जी ग़ुलामी में मोहबत खां वाझा थींदा वञनि, नफ़रत सिखंदा वञनि। हुननि कॾहिं बि इहो न सोचियो हो त इंसान ॿिए इंसान ते ज़ुल्म बि करे सघे थो। पर अरगुननि ऐं तुर्खाननि हिननि अॻियां कुझु अहिड़ा मिसाल क़ाइमु कया आहिनि जेके आईंदे हली शायदि हुननि खे बि आज़माइणा पवनि। आऊं चाहियां थो त उनखां अॻु आऊं मुग़ल सल्तनत जे ज़मीर खे झंझोड़े जाॻायां ऐं खेनि उन ते आमादा कयां त हू मुंहिंजे देश जे माण्हुनि खे ग़ुलामी जो गट गिची मां लाहे फिटो करण में मदद कनि। हू जज़्बा जो उन धारा में ईअं वहणु लॻो ॼण हुनजे अॻियां हिकु ज़ाइफ़ां बदिरां समूरी इंसान ज़ात मौजूदु हुई, जंहिंखां हूअ सिंध लाइ मदद घुरणु आयो हो। सिंध जो नालो, सिंध जा खेत ऐं सिंध जा वण टिण यादि करे मुंहिंजे अखियुनि में नई जोत जागी उथी हुई ऐं हुन जी जोत मां अणलखा लुड़क लिया पाइण ते हुआ। ज़ेबा हुन रुख लाइ बिल्कुलु तयारु न हुई। अजनबी जो आवाज़ु हुन ते कामण कंदो हुनखे पंड पिणु बणाईंदो वियो ऐं हू उहा दुआ घुरंदी रही त ख़ुदा करे हू पंहिंजी कहाणी ईअं बयानु कंदो रहे ऐं हू हुनखे ईअं ॾिसंदी ॿुधंदी रहे ऐं ईअं राति पइजी वञे। पोइ हूअ हिन थकियल मुसाफ़िर खे सजायल सेर ते विहारे पाण संसि पेरांदी खां वेही खेसि पंहिंजे कंहिं दर्द जूं हिकायतूं ॿुधाइण लॻे। हूअ हिकायतूं ॿुधाईंदी रहे ऐं हूअ उहे हिकायतूं ॿुधंदो रहे ऐं ईअं समूरी ज़िंदगी गुज़री वञे। पर दर्द जी हिकायत बंदि थी वई ऐं हुन ॾिठो त अजनबी जे अखियुनि में दुख जा पाछोला वधीक गहरा थी विया हुआ। नामियारे नावल नवीस कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जे इनकलाबी नावल पढ़ाॾो सोई सॾिजी अमीं 10 क़िस्त ॿुधी रहिया हुआ। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे। कुझु वर्क किताब मां प्रोग्राम साण करे अव्हां जी ख़िदमत में अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। सक़ाफ़ती,
इल्म अदब सियासी समाजी सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते असीं नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो क़दम वधायो ऐं हिन सुजाॻी जे सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था। नामियारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं नामियारे लेखक अब्दुल वाहिद आरिसर जी किताब तक़रीरूं जा ऐं अव्हां जी ख़िदमत में चूंड वर्क शामिल करियूं था। सदर मोहतरम ऐं साथियो, गुज़िरियल साल हिन तारीख़ी ॾींहं ते कराची में गॾु थिया हुआसीं। हथें ख़ाली बेसरो सामानी जी हालत में असांजे उन सादी गॾिजाणी हाकिमनि जे दिलनि में मौत जी ॾकणी पैदा करे छॾी ऐं हुननि जूं पेशानियूं डप गाॾड़ कावड़ खां काल गिरल जे बिस्तरे वांगुरु घुंझजी वियूं। नतीजे में सिंध वज़ारत जे नए घोट पंहिंजे मुड़िसी जो मुज़ाहिरो कंदे गिरफ़्तारियुनि जो हिकु नओं खुटंदड़ पर जल्दी टुटंदड़ सिलसिलो शुरू कराए ॾिनो आहे, जेको अञा ताईं जारी आहे। असां गुज़िरियल साल सिंध जे अज़ीम क़ौमी अॻवान जी सालगिरह ते जेको वचन कयो हो त ते अमल कंदे वठ पकड़ जे तूफ़ान खां बेपरवाह वरी गॾु थिया आहियूं। अॼु कारुंझर खां कश्मीर ताईं असांजी सोच ऐं लोच हिकु आहे। असांजा इरादा जवानी जे उमंगनि वांगुरु ताज़ा आहिनि। असांजे अमल में ताज़गी, तवानाई, मज़बूती ऐं सचाई आहे। असांजा मुख़ालिफ़ उन छोकिरी वांगुरु जेका ख़ूबसूरत मुस्तक़बिल जी तमन्ना खणी घरां निकिरी ऐं बाज़ार हुसन में पहुची वञे, पंहिंजे उन लजार में फासी चुका आहिनि। हर ज़ालिम ऐं जाबर हुकूमत अवामी ताक़तनि जे उसर खां हमेशह ख़ौफ़ज़दा रहंदी आहे। उन करे हू अवामी क़ुवत जी फितरी उभार खे केसनि, वारंटनि, सज़ाउनि, गोलियुनि ऐं फासियुनि ज़रिए हिसाइण ऐं दॿाइण चाहींदी आहे। हक़ीक़त में जॾहिं का बि हाकिम धुर उन्हनि हथकंडनि ते लही अचे त पक सम्झणु घुरिजे त हू अंदर में इंतिहाई ॾिनल आहे ऐं पंहिंजे डप खे लिकाइण जा तरीक़ा इस्तेमालु करे रही आहे। उहे तरीक़ा संस कमज़ोरी जो दलील आहिनि, ख़ौफ़ जो इक़रार आहिनि ऐं बुज़दिली जो इतराफ़ आहिनि। उन्हनि हरबनि चालाकियुनि ऐं हरफ़तनि जो इस्तेमालु हूअ हिन भेरे बि कंदी, छो त साईं जीएम सैद जी सालगिरह ते क़ौम परस्त ऐं वतन दोस्त ताक़तनि जो गॾिजणु हिन मुल्क जी रुजत पसंद बदबूदार ऐं खूनखार हाकिमनि, उन जे पाथारीदारनि, संदन साथियुनि ऐं भुंग भाईवारनि लाइ मौत जी अलामत ऐं निशानी आहे। हर गासिब ऐं ज़ालिम मौत खां डिॼंदो आहे ऐं पंहिंजे बचाव लाइ हथ पेर हणण जी कोशिशि कंदो आहे। हूअ भले असां ते केस कनि, सज़ाऊं तजवीज़ कनि ऐं पूरे पाकिस्तान जो काग़ज़ असांजे केसनि ठाहिण में ख़र्च कनि, मगर हू असांखे झुकाए नथा सघनि, पंहिंजे नज़रे तां हटाए नथा सघनि। उहे साॻिया माण्हू सुभाणे असांजी फतह जा मुंतज़र हूंदा। दोस्तो, मुंहिंजी अॼोकी ॻाल्हि ॿोल जो उनवान आहे जीएम सैद जी ख़ुददारी। ख़ुददारी हिकु अहिड़ी वसफ़ आहे, हिकु अहिड़ो क़दुरु आहे ऐं हिकु अहिड़ो गुण ऐं जौहर आहे जेको आफ़ाक़ी ऐं दाइमी आहे। इंसानियत मुल्कनि, क़ौमनि ऐं शख़्स लाइ इज़त, एतिराम, वक़ार ऐं मान जो सबबु रहियो आहे। जेके क़ौमूं, मुल्क ऐं शख़्स उन गुण खां ख़ाली रहिया ऐं उन्हनि ख़ुददारी खे बाज़ार जी मिठाई सम्झो, से न सिर्फ़ु इंसानियत जी मजमूई वाधारे लाइ कारगर न थिया, पर पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण में बि नाकाम विया आहिनि। उन करे फ़ोरू तबक़नि, हाकिमनि ऐं गासिब माण्हुनि जो इहो दस्तूर रहियो आहे त हू मज़लूम ऐं महकूम माण्हुनि मां उन गुड़ खे न चोड़े ऐं न पोड़े कढी वठंदा आहिनि। ख़ुददारी जो मतिलबु आहे त इंसान पंहिंजी ज़ाती हैसियत ऐं तारीख़ी तरह हालतनि खेसि जेको कमु सौंपियो आहे उन जो पूरो अहसासु रखे ऐं उन अहसास खे हर हालत में बाक़ी रखण लाइ जो कुझु पेश अचे तंहिंजो मुड़ुस थी मुक़ाबिलो करे कंहिं बि हालत में आण न मञे, उन जो बाक़ी रखणी हुन वटि सभ खां वॾो एज़ाज़ हुजे। ख़ुददारी जा केतिरा ई क़िस्म आहिनि। उन्हनि मां शख़्सी ख़ुददारी ऐं क़ौमी ख़ुददारी वॾी अहमियत जा हामिल आहिनि। जीएम सैद इनफ़रादी ख़ुददारी जो हिन मुल्क में हिकु मिसाल क़ाइमु कयो आहे। हुन हर उन शइ खे हकार सां ठुकराए छॾियो आहे जंहिं मां संस ख़ुददारी खे धकु लॻण जो अंदेशो पैदा थियो हुजे। हुन पंहिंजी शख़्सी वक़ार खे क़ाइमु ऐं दाइमु रखण लाइ वक़्त जे वॾनि वॾनि आछनि खे रद्द करे छॾियो आहे। उन सिलसिले में आउं 2 मिसाल पेश कंदुसि। 70 जे चूंडनि खां अॻु किन माण्हुनि जी सलाह हुई त जीएम सैद पीपल्स पार्टी जे इतिहाद सां घटि में घटि क़ौमी असेंबली जी सीट हासिलु करे वठे
पर सैयद साहिब जो चवणु हो त मुंहिंजे लाइ इलेक्शन में शिकस्त एतिरी ख़राबु न आहे जेतिरे पीपल्स पार्टी जी मार्फत असेंबली जी रुकनियत हासिलु करणु। ॿियो दफ़ो इलेक्शन खां पोइ बांग्लादेश मां हिकु लीडर आज कई त सैयद साहिब मुजीबुर रहमान जे ख़ाली कयल सीट तां इलेक्शन लड़े। उन पेशकश जे जवाब में सैयद साहिब चयो त मूं कॾहिं बि धारियुनि जे कुल्हे ते हथु रखी बंदूक न हलाई आहे। बंगाल मां इलेक्शन खटणु मुंहिंजे असूल ऐं रिवायात जे ख़िलाफ़ु आहे। मूंखे जॾहिं पंहिंजी क़ौम ई न चूंडियो आहे त पोइ असेंबली में वञी कहिड़ो चङो मुड़ुसु सॾबसि। अंदाज़ो लॻायो त हिकु इंसान जी ख़ुदिदारी वक़्त में पंहिंजे उरूज ते आहे। जॾहिं कश्मीर खां कराची ताईं जा सियासतदान अहिड़ी असेंबली में वञण लाइ पंहिंजो अयाल ऐं आल घुरण लाइ तयारु आहिनि ऐं जिन जो नारो आहे त कुर्सी यानी असांखे कुर्सी ॾेई छॾियो, पोइ भले मथे ते पादर हणंदा रहो। अहिड़े वक़्तु, अहिड़े माहौल, अहिड़े दौर, अहिड़े समय में हिकु इंसानु पंहिंजे आख़िर जा कख गॾु करे महलात तामीर करे रहियो आहे। सदियुनि जे उझामिल आग खे बंबट बणाइण लाइ सदियुनि जे सौदाई सामी वांगुरु ॾीअड़े जी वट सोरे वेठो ऐं कोई अलस्ती चंग चोरे पियो। हुनजे ख़ुदिदारी एॾी मथां ई आहे जो उनखे झुकाइण लाइ लालच ऐं लोभ जी हवा बि पहुची नथी सघे। केरु आहे जो हिन गंदे माहौल, इब्नुल वक़्ती ऐं मौक़े परस्ती वारी सियासत जे मए खाने मां पंहिंजे पेग सलामत खणी वियो हुजे। हिते अदीब जो कलम विकाणो, आलिम जो इल्मु नीलाम थियो, मौलवियुनि जूं दस्तारूं फ़रोख़्त थियूं, सियासतदान जो ज़मीर इक़्तिदार जी चिखिया ते चढ़ियो, दानिश्वर जी फ़िक्र ते वाक लॻो, शाइरनि जूं कविताऊं इतलात खाते जा इश्तिहार बणियूं ऐं परहेज़गारनि जे चोगनि जा बखिया टुटी पिया। पर ही माखी खां मिठो ऐं ज़हर खां कोड़ो, पुनरे खां नरम ऐं फौलाद खां सख़्तु इंसानु चई रहियो आहे त असां पंहिंजो दामन निपोड़ियूं त फ़रिश्ता वज़ू कनि। सस इन ख़ूबी ऐं ख़सलत खे ॾिसी सिंध जे अज़ीम शाइर नियाज़ हुमायूनी चई ॾिनो त तुंहिंजो इश्क उतां हूं हर जाबर जी ज़ात अॻियां, तुंहिंजो कंध झुकण जो नाहे कंहिं बि लात मनात अॻियां। आॾा आया ॾाढा घणा पर तोखे उल्को ओतो नाहे, हर कंहिं पंहिंजो असुलु छॾियो पर तुंहिंजो असूल खे लोॾो नाहे। उन वज़ाहत मां अंदाज़ो लॻाए सघो था जीअं सैद जे किरदार जी पुख़्तगी ऐं तवील सबर आज़मा जदोजहद में संस इस्तक़ामत जो, छो त जंहिं शख़्स में इनफ़रादी ख़ुदिदारी न आहे, जंहिंमें पंहिंजी ज़ात जो अहसासु न आहे, जंहिंखे इनफ़रादी शख़्सियत खे महफ़ूज़ रखण जो फ़िक्र कोन्हे, सो इज्तमाही ख़ुदिदारी त कीअं सोचे सघंदो। जेको माण्हू पाण ॿिए जी मुहताजी हर क़दम ते न सिर्फ़ु क़बूल करण लाइ तयारु हुजे पर उन ते फ़ख़ुरु थो करे, सो क़ौम खे मुहताजी में कढी ख़ुदिदार ऐं गैरतमंद बणाइण जो सोचे नथो सघे। असांखे हीअ ॻाल्हि सोचे ऐं सम्झे छॾणु घुरिजे त जंहिं माण्हू हिकु दफ़ो पंहिंजी ख़ुदिदारी क़ुर्बान कई ऐं जंहिंखे विकामण जो मज़ो ऐं मुल्ह मालूम थियो, उहो कॾहिं बि सुधरी नथो सघे। उहा ॻाल्हि मूं जीअं सैद जी इनफ़रादी ख़ुदिदारी मुतालिक़ चई आहे, हाणे आउं सैद साहिब जी क़ौमी ख़ुदिदारी जे मुतालिक़ कुझु चवणु चाहियां थो। 1945 जो सन आहे। हिंदुस्तानी हुकूमत जी गर्मी जी दारुल हुकूमत शमली जे थधनि हवाउनि में ठहियल एयर कंडीशन में हिंदुस्तानी मुसलमान जो ख़ुदि साख्ता बाबा क़ौम वेठो आहे। पेशानी ते कावड़ ऐं फ़िक्र जा गिया निशान अथसि त हिकु नौजवान एतमाद ऐं बेखौफ़ी सां कमरे जो ऑटोमेटिक दरवाज़ो खुले अंदरि दाख़िल थिए थो ऐं जनाह साहिब सां किन सियासी मसइलनि ते इंतिहाई जोश ऐं तेज़ी सां ॻाल्हाए थो। उहो नौजवान जीएम सैद हो। जनाह साहिब सां गुफ़्तगू ॿुधी चवणु लॻे थो त सैद साहिब, मूंखे तुंहिंजनि ॻाल्हियुनि मां बग़ावत ऐं क़ौम परस्ती जी बूइ अची रही आहे। उन्हीअ करे मां सम्झां थो त असांजूं वाटूं जुदा थियण ते आहिनि। सैद साहिब पंहिंजे किताब नई सिंध लाइ जदोजहद में लिखे थो त जनाह जे उन चवण खां पोइ मुंहिंजे लाइ ॿ रस्ता हुया। हिकु तरफ़ उहो शख़्स हो जंहिंखे आउं क़ाइद आज़म चवण ते हिरियल हुअसि, जंहिंखे हिंदुस्तानी मुसलमान जो निजात सम्झंदो हुअसि। ॿिए तरफ़ मुंहिंजो देश सिंध हो। उहा सिंध जिते 13 पीढ़ियुनि खां मुंहिंजे वॾनि जूं हॾियूं पूरियल हुयूं ऐं जंहिं सरज़मीन खे मुंहिंजे अबनि ॾाॾनि रिहाइश लाइ मुक़दस मुक़ामनि ते तरजीह ॾिनी हुई। उहा सिंध जिते जा मारू माण्हू सदियुनि खां सूरनि में सड़ंदा पिया आया। उहा सिंध जिते जा मासूम ऐं अबहम ॿारड़ा पहिरें उघाड़ा इल्म जी रोशनी खां महरूम हुआ। उहा सिंध जंहिंजे इंसाननि खे
हर दौर में बेदर्दी सां चिचरियो कुठियो ऐं ग़ुलाम बणायो वियो हो। उहा सिंध जंहिंखे रांदीको बणाए फातहनि पेरनि सां पए थुॾियो हो, ऐं उहा सिंध जंहिंखे क़िस्मत जा फ़ैसिला हिन वक़्त बि लखनऊ जा हथ ठोकिया नवाब ऐं दिल्ली जा ठग करणु चाहिनि था, ऐं ॿिनि पीढ़ियुनि में पए ॿुॾस ऐं तिरस। मुंहिंजी ख़ुशि एतिक़ादी जी तक़ाज़ा हुई त जनाह जो तरफ़ वठां, ऐं मुंहिंजी ख़ुददारी क़ौमी गैरत ऐं हुब्बुल वतन जी तक़ाज़ा हुई त सिंध जो तरफ़ वठां। मूं वतन जी मुहबत जी तक़ाज़ा खे मद्देनज़र रखी जनाह मुंहिंजी मुस्लिम लीग खां बग़ावत जो ऐलान कयो। मुंहिंजे उन ऐलान शर्त पूरे हिंदुस्तान मां मूंखे ख़त पहुता त सारे देश जा तरक़ी पसंद तुंहिंजे उन क़दम जी हिमायत में आहिनि। पर जॾहिं मूं पंहिंजो सफ़र शुरू कयो, हर क़दम ते जनाह जे आसवाना ऐं अजलाना फ़ैसिलनि ऐं क़दमनि जी मज़ाहिमत कई। मुस्लिम लीग जी जुड़तू मुस्लिम क़ौमियत जे नज़रे जा पर्दा चाक करणु शुरू कया त को बि तरक़ी पसंद मूंसां शामिल न थियो। सभु साथी साथ छॾे विया, कुझु टुटी पिया, कुझु लिचकी विया, ऐं आउं अकेलो रहिजी वियुसि। अहिड़े वक़्त में शाह लतीफ़ जे हिन बैत मुंहिंजी रहनुमाई कई त सुखनि वारी सद मता का मूसी करे अंदरि जिनी अध डूंगर से ॾोरी थियूं। मूं सोचियो त अॼु जेतोणीकि अकेलो रहिजी वियो आहियां, माण्हू ॿारनि वांगुरु कूड़नि रांदीकनि ते हिरखजी मुंहिंजो साथ छॾे विया आहिनि, पर मूंखे यकीन आहे त मुंहिंजो नातो सिंध वतन जी तारीख़ ऐं तहज़ीब सां ॻंढियल आहे। मुंहिंजे पुठियां बेशुमार तारीख़ ऐं तहज़ीबी रिवायतूं आहिनि। मूंखे महाराजा ॾाहिर ऐं दौलत दरिया ख़ान जो रत पुकारे चई रहियो आहे त उहो ई रस्तो आहे जंहिंसां सिंध जी अवाम खे हक़ीक़ी आज़ादी पले पवण वारी आहे। मूं पंहिंजे उन यकीन जी रोशनी में फ़ैसिलो कयो त सिंध जो ही सुतल शेर ज़रूरु जाॻंदो। उहे मैदान ऐं माथिरियूं, उहे शहर ऐं वाइण जिते कॾहिं असांजे अबनि ॾाॾनि जो रत वहियो आहे, जितां सिंधियुनि जे गिचनि में ग़ुलामी जा ज़ंजीर विझी ईरान ऐं अरबुस्तान जे घिटियुनि में विकियो वियो आहे, से आज़ादी जे मतवालनि जी गूंज ऐं गर्ज सां तपी उथंदा। दोखे जी दीवार डहंदी, जूनागढ़ झुरंदो, काक किरंदी ऐं मेंदरो मूमल माणींदो। उहो आहे सैद साहिब जी तहरीर जो मुंहिंजे लफ़्ज़नि में मतिलबु। तारीख़ जो वर्क वरे थो। कराची जे एयरपोर्ट ते यूनियन जैक बदिरां बाज़ नतीनी शहनशाह जी अलामत वारो झंडो झूमणु लॻे थो। देसी देश छॾे परदेस भेड़ा थियनि था। सिंध जे शहरनि में लियारी जी रस जहिड़ी मिठड़ी ज़ुबान सिंधी जे बजाए टूह वल जी ॿाड़ जहिड़ी ॿोली जो वाहिपो शुरू थिए थो। दिल्ली जा ठग ऐं वाजिद अली जा वारिस कराची खे कटण लाइ वाॻूं वारा वात फाड़ियो अॻिते वधनि था। सिंध जो मुस्लमान जी आफ़ीम जे पिनकियुनि में आहे। उन वक़्तु ही अकेलो इंसान जेको असांखे सिंध जे सियासी क़ब्रिस्तान में ईसा वांगुरु कुम बे इज़नी ए निंड वहुड़ल वस्तियो मुंहिंजे आवाज़ सां सुजाॻ थियो जो नारो हणंदो नज़र अचे थो। वक़्तु बैलगाॾी जी रफ़्तार सां अॻिते वधे थो। 1953 सिंधी असेंबली जे ऐवान में हाकमनि जे हुश्तन खां बेपरवाह नज़रियाती ज़हर खां महफ़ूज़ उहो ई इंसान सिंधी ॿोली खे सिंधी सरकारी ऐं क़ौमी ॿोली बणाइण लाइ करारदाद पेश करे अकेले सिर पंहिंजे ज़िंदा जावेद लफ़्ज़नि जी ख़ुशबू सिंध जे फ़िज़ा में पखेड़ींदो ऐं सिंध जी सियासी खेत में सचाई ऐं सूंह जा मोती पोखींदे चई रहियो आहे, जनाब आली, मूंखे परवाह न आहे त मुंहिंजी असेंबली जी सीट वञे थी या बचे थी, पर मां सिंध जी आवाम जे आवाज़ खे अव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां त सिंधी ज़ुबान खे हिन सूबनि जी सरकारी क़ौमी ज़ुबान बणाइण जी अव्हां ताईद करियो। जेकॾहिं अव्हां अॼु उन अर्ज़ में गुथा त पोइ ईंदड़ सिंध जेका शानदार ऐं पाण भरी हूंदी, तंहिंमें अव्हांजो नालो गदारनि जी सीट में लिखियो वेंदो। दोस्तो, अव्हां थोरो उन्हनि लफ़्ज़नि जे लहजे, एतमाद ऐं ख़ुददारी ते ग़ौर करियो त आउं अव्हांखे अॼु खां 1400 साल अॻु जो हिकु वाक़ियो ॿुधायां। कुरैशी साहिब रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं संस दुश्मननि लालच ॾियणु घुरी, तॾहिं पाण सगोरनि जेको खेनि जवाबु ॾिनो हो सो हीअ आहे त जेकॾहिं मुंहिंजे हिकु हथ ते सिज ऐं ॿिए ते चंड रखियो वञे त बि आउं पंहिंजे फ़र्ज़ अदाई खां न हटंदुसि, ऐं मूंखे यकीन आहे त उहो वक़्तु जल्दी ईंदो जॾहिं आउं कामयाबु थींदुसि। ऐं हिकु औरत शाम खां सोन जी हड़ उछलाईंदी ईंदी, पर खेसि को बि फुरण वारो न हूंदो। ॿिन्ही ॻाल्हियुनि में जेको एतमाद आहे, घटि में घटि मूंखे उन में को बि फ़र्क़ु नज़र कोन थो अचे। चहिरा बदिलजनि था, दिल्ली जे ठगनि बजाए संदन जानशीन पंजाबी अॻिते वधनि था। सिंध जे नाले ऐं निशान मिटाइण खां अॻु में जीअं सैद खे क़ैद कयो थो वञे।
सालनि जे क़ैद मां आज़ादी मिलेसि थी। ॿाहिरि निकिरी नज़र करे थो त सिंध जा ज़मीन ऐं आसमान बदिलियल नज़र अचनिसि था। ज़ात सिंधी सियासतदान वन यूनिट जे चट कुर्सी कुंवार सां लाऊं लहण लाइ पंहिंजे वार जे इंतज़ार में पंजाबी निकाह ख़्वान वटि क़तार करियो बीठा आहिनि ऐं सॼी सिंध वाइड़ी थी ॾिसी रही आहे। साईं ख़ुदि हिकु दफ़ो मूंखे ॿुधायो त वन यूनिट टोड़ाइण लाइ जदोजहद दौरान हिकु दफ़ो आउं उन वक़्त जे गवर्नर जनरल सां मिलियसि ऐं खेसि चयुमि त वन यूनिट टोड़ियो। हुन चयो त वन यूनिट पाकिस्तान जे इतिहाद लाइ ज़रूरी आहे, उन करे टोड़ण जो सुवाल ई पैदा नथो थिए। मूं चयो त जेकॾहिं तव्हां वन यूनिट न टोड़ींदो त असां पाकिस्तान टोड़ींदासूं। वक़्तु उन एतमाद ऐं ख़ुददारी जी सचाई 20 सदी जे सभ खां वॾे वाक़े जी सूरत में तारीख़ जे सुफ़्हनि ते हमेशह लाइ चिटे छॾी आहे। 70 जी इलेक्शन में शिकस्त मिलण खां पोइ चंद शागिर्द रुअंदे जीएम सैयद वटि वञनि था त साईं जंहिं क़ौम अव्हांखे न सुञातो आहे तंहिंखे छॾे ॾियो। सैयद साहिब जो जवाबु आहे त क़ौम मूंखे न सुञातो आहे, पर मूं क़ौम खे सुञातो आहे। मुंहिंजो साणस नातो अलस्ती आहे जेको फ़तह ऐं शिकस्त खां बालातर आहे। मुंहिंजी हर शिकस्त फ़तह जो पेश ख़ीमो साबित थी आहे। जनाह भेरे शिकस्त खां पोइ हैदर बख़्श जतो ऐं शेख अयाज़ उभरी आया जिन क़ौम परस्ती खे अॻिते वधायो। हीअ शिकस्त वरी के अणमोट इंसान उभारींदी जेके सिंधु देश जे क़याम लाइ जदोजहद कंदा। इन पूरी सरगुज़श्त मां अव्हां चङी तरह सम्झी विया हूंदो त सैयद आज़म जनाह सां बग़ावत वक़्तु जेको वचन कयो हो तंहिं सां 16 जा 18 आना वफ़ादार ऐं सचो रहियो आहे। हिते हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत ज़रूरी थो सम्झां, उहा हुई त कॉमरेड स्टालिन ॿी जंग अज़ीम वक़्तु तक़रीर कंदे चयो हो त यूनान में हिकु देवता हूंदो हो जंहिंखे कश्ती में को बि देवता शिकस्त ॾेई न सघंदो हो। हिकु दफ़े कुश्ती जे सालियाने मुक़ाबले मां ॿाहिरां आयल हिकु देवता उते जे जादूगर खां यूनानी देवता जी शिकस्त न खाइण जो सबबु पुछो, जंहिं ते जादूगर जवाबु ॾिनो त उन देवता जा पेर ज़मीन खां मथे नथा भॼनि, तंहिं करे हुनखे को बि देवता मात करे नथो सघे। ॿाहिरां आयल पहलवान कंहिं तरकीब सां नाक़ाबिले शिकस्त देवता खे वारो खणी ज़मीन तां पेर छॾाए शिकस्त ॾेई छॾी। कॉमरेड स्टालिन उन मिसाल खे मद्देनज़र रखी चवे थो त जेके क़ौमूं ऐं फ़र्द पंहिंजे मादरे वतन सां पंहिंजो नातो मज़बूत ॻंढियल रखनि था तिन खे को बि मिटाए नथो सघे। कॉमरेड स्टालिन जी उन मिसाल मां अव्हां जीएम सैयद जे किरदार जो अंदाज़ो लॻाए सघो था त हू हर शिकस्त खां पोइ ईअं उभरियो आहे जीअं बरसाति खां पोइ ॾुध जा सिला। उन जो वाहिद सबबु सरज़मीन सिंध सां संदसि अलस्ती इश्क़ आहे। मूं अॻे हिकु दफ़े लिखियो हो त पाकिस्तान जो हाकिम टोलो जमायत इस्लामी खां एॾो ख़ौफ़ज़दा न आहे जेतिरो जीएम सैयद ऐं संस पैदा कयल तहरीक खां, छो त हिन टोले खे ख़बर आहे त जमायत इस्लामी हवा में बीठल आहे ऐं अहिड़ियूं केतिरियूं तहरीकूं ख़तमु थी वियूं जीअं ख़ाकसार ऐं मुस्लिम लीग, मगर जीएम सैयद जी तहरीक जो पाड़ूं हिन सरज़मीन जी तारीख़ ऐं रिवाज जे पाताल में खुतल आहिनि ऐं हुन महाराजा ॾाहिर खां वठी शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरे ताईं जे क़बरनि ते आज़ादी ऐं हुरियत जा गुल रखी सिंध जे हुरियत पसंदि तारीख़ में हिकु तसलसल क़ाइमु कयो आहे। अहिड़ी तहरीक कॾहिं बि ख़तमु थी नथी सघे। उन करे मुंहिंजी अव्हां खे गुज़ारिश आहे त पंहिंजे लीडर जे नक्श क़दम ते हलो ऐं संस तालीमात ते अमल करियो। असांजो लीडर सादगी जो मुजसमो आहे, पर असां अरब रियासतनि जे पखिड़े शहज़ादनि वांगुरु होटलनि में पैसा ऐं वक़्तु ज़ाया करियूं था। असांजो लीडर मुखालिफ़नि लाइ बि नेकी ऐं मुहबत जा जज़्बा रखंदड़ आहे ऐं असां पंहिंजे साथियुनि जे ग़रीबाननि मां वठूं था। उहो असां सैयद जे फ़िक्र ते अमल नथा करियूं, पर उल्टो उनखे नुक़सानु पहुचाए रहिया आहियूं। ही चूंड वर्क असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब तक़रीरूं मां। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवलेज जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो।
24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो असां सां हमक़दम बणिजो, सुजाॻी वारे सफ़र में असांजो साथ ॾियो। प्रोग्राम में हाण किताब तबक़ाती फ़िक्र जा सिंधी अदब ते असर जा वर्क वरायूं था। ही किताब डॉक्टर फैज़ जुणेजो जो लिखियलु आहे। हिन किताब मां असीं अव्हां लाइ चूंड वर्क शामिल करियूं था, जिन जो उनवान आहे जदीद तबक़ाती अदब जी असर जो मुख़्तसर जाइज़ो। सिंध में जेका शाइरी छंद विद्या उसूल तहत कई थे वई, उन ते सूफ़ी मत फ़िक्र जो असर ग़ालिब रहियो। उन शाइरी में अरबी या फ़ारसी लफ़्ज़ वक़्त सिर्फ़ कुतब आंदा थी विया, पर उनजो माहौल ख़ालिस देसी हो। जॾहिं त फ़ारसी जे असर हेठि इल्म उरूज़ तहत जेका शाइरी कई थे वई, उनजो माहौल बि फ़ारसी वारो रखियो वियो हो। वॾी ॻाल्हि त फ़ारसी जे रंग में शाइरी कंदड़ ॿियनि ॾेही ऐं अवामी शाइरनि खे जेके छंद विद्या जे उसूल तहत शाइरी कंदा या ॾेही माहौल पेश कंदा हुआ, उन्हनि खे शाइर क़बूल न कंदा हुआ। अंग्रेज़ सिंध ते कब्ज़ो करण खां पोइ जिते सरकारी ॿोली अंग्रेज़ी खे अहमियत ॾिनी, उते फ़ारसी बजाए सिंधी ॿोली जी हैसियत खे क़बूल कंदे उनजी तरक़ी लाइ सरकारी सतह ते कोशिश वरिती ऐं सिंधी ॿोली स्कूलनि में पढ़ाई वई। नतीजे तौरु जेको अदबी माहौल जुड़ियो, उन में पिणु जिदत आई। सिंधी शाइरी में सभ खां पहिरीं किशन चंद बेवस फ़ारसी माहौल खां हटी करे शाइरी में ॾेही माहौल ॾियणु शुरू कयो। क़दीम तौर तरीक़नि खां बग़ावत जे नतीजे में बेवस खे शाइर तौरु क़बूल करण खां पिणु इनकार कयो वियो, पर बेवस पंहिंजो नओं दग छॾण बजाए उन में नवां ख़्याल दाख़िल कंदो रहियो। बक़ौल डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे जे त बेवस जो निढड़ो मजमूओ शेरीन शाइर 1937 में छपियो, किन हलकनि खेसि शाइर तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। बेवस जे कलाम में वतनी माहौल ऐं वतनी तशबीहनि जो जलवो ॾिसी ईअं कयो वियो। उन वक़्तु अकेलो बेवस ई हो जेको उरूज़ शाइरी जे विच में उन मज़मूननि खां आजो थियण जी कोशिश करे रहियो हो। हुन मौज़ूअनि में तब्दीली आणे इनफ़रादियत क़ाइमु कई। सिंधी अफ़सानवी अदब जी इब्तिदा कलीज साहिब कई, पर तरक़ी पसंद अफ़साने मज़मून ऐं नावल जो बुनियादु विझंदड़ जेठमल परसराम, ख़ानचंद दरियाणी ऐं लालचंद वग़ैरह आहिनि, जिन पंहिंजे दौर में सुठो असरु छॾियो। अदब जे अंदरि जेका जिदत उभरी, उनजे समाजी मुआशी ऐं सियासी हालतनि जो असरु रहियो। विरासत खां पहिरीं जे अदब ते हिंदू ऐं मुस्लिम मज़हबी फ़र्क़ खां क़ौम परस्ती जा पिणु उहिञाण मिलनि था। जॾहिं त पहिरीं जंग अज़ीम जे दौरान सुवेत रियासत जे ज़हूर नज़रियाती तौरु सिंधी अदब खे मुतासिर कयो ऐं तरक़ी पसंद सोच जेका हिंदू ऐं मुस्लिम विरासत जे ख़िलाफ़ हुई, पर अक्सरियती माहौल हिंदू ऐं मुस्लिम फ़र्क़ वरी रहियो। हिन सोच वारी सियासत में सिंध ग़ाइब रही ऐं आम सिंधी पोरित अवाम लाइ उन्हनि वटि हिकु लफ़्ज़ ॼट हो। विरासत खां पोइ परसराम जिन खे इहो अहसासु थियो त सिंध सां नाइंसाफ़ी थी आहे, पर उन ॼट वारे ख़्याल ते वरी बि क़ाइमु रहियो। बक़ौल संस्त कंध भॼेशल कांग्रेसियुनि जो कयो अथनि कन्या, पिटे थी पई हूअ माउ। सिंध समूरी ॾिनाऊं ॼटनि खे, मिटण महल ते आई मुअन खे, मतन महल ते आई मुअन खे, जनाह खे बि असांजो दिलि में कोन पियो कहकाव, पिटे थी पई हूअ माउ। तरक़ी पसंद फ़िक्र जो बुनियादु विझंदड़ अदीब जिते पोरित अवाम सां हमदर्दियूं रखनि पिया, उते हूअ सिंध लाइ बि ॿियनि खां मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा मालिक रहिया ऐं हूअ सिंध खे हिकु अलॻि मुल्क जी हैसियत में ॾिसण जा ख़्वाहिशमंद हुआ। हिन पीढ़ी जो जे नज़रियाती जाइज़ो वठिजे त हू जोहर में सूफ़ी हा, पर उन वक़्तु जेके मज़हबी टकराव वारियूं हालतूं हुयूं, उन जी भेट में मार्कसी फ़िक्र वाहिद फ़िक्र हो जेको तअसुब खां परे हो। हिन पीढ़ी जे रोशन ख़्याली ऐं तरक़ी पसंदी जेका ॿीं पीढ़ी पैदा कई, उन में तिब्क़ाती फ़िक्र वधीक ताक़तवर थी उभरियो। हिन ताईं सिंध जी विरासत खां पहिरीं सिंधी नावल निगारे में तिब्क़ाती फ़िक्र जो इज़हार गोबंद माली कयो। बक़ौल जब्बार जुणेजे साहिब जे त गोबंद माली केतिरा ई नावल लिखिया विरहाङे खां अॻु में ऐं पोइ बि अॻु जे नावलनि में इनक़लाबी सिपाही क़ाबिल साराह ज़िक्र जोॻो आहे। जॾहिं त अफ़साना निगारे में हशमत केवल रामाणी, सोभो ज्ञानचंदाणी ऐं शेख अयाज़ तरक़ी पसंद रुख़ इख़्तियार कयो, जॾहिं त शाइरी में बेवस खां पोइ हैदर बख़्श जतोई, जंहिं न सिर्फ़ु डिघा नज़म लिखिया बल्कि शाइरी में ख़ालिस सिंध
ऐं पोइ त फ़िक्र खे पेश कयो। हीअ चूंड वर्क असीं अव्हांजी ख़िदमत में शामिल करे रहिया हुआसीं डॉक्टर फैज़ जुणेजो जे किताब तबक़ाती फ़िक्र जा सिंधी अदब ते असर मां। अवी ॿुधी रहिया हुआ प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजा। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।